ज़माने के डप भोत इन गाल जो आहे त ही अली अली करन था पया असां अली अली करण वारन के मारींदासीं मरी वेंदा हुन जी गलत फहमी आहे इंसानी हिकिड़ो तकाज़ो आहे ऐं अल्लाह हिकिड़ो कानून रखियो आहे हलाल शइ हमेशह वधंदी आहे कंहिं बुज़ुर्ग जो जुमिलो आहे बाकरो माल कुसे वधे तवजो आहे त ज़माने वारनि जॾहिं अली अली अज़ल खां वठी बंदि न कराए सघिया त हितां जे मां वरी जुमिलो मटाए चवां दौर जे यज़ीद खे महल में ताक़त न हुई जो अली जे धीउ खां अली अली करणु बंदि कराए सघे त अॼोके यज़ीद जे पुट खे कहिड़ी ताक़त आहे अली जी धीउ जॾहिं ख़ुतबा थी ॾे पई यज़ीद खे ताक़त न आहे सिपाही बि यज़ीद वटि फौजी यज़ीद जा महल यज़ीद जो अख्तियार होते यज़ीद लेकिन अली जी धीउ ख़ुतबा थी ॾे पई हुनखे ज़रूरत न आहे जो अली जी धीउ खे रोके ॾेखारे तवजो आहे अली अली ताक़त ई न आहे कंहिंखे बंदि कराइण जी छो त चूंडिया अल्लाह ॾसिया नबी कंहिंखे ग़दीर में ॾसई कंहिंखे ईद जहिड़ी गुलनि ते खणी ॾसई अली अली असां खां जुदा नथो थी सघे शहीद आरिफ अल हुसैनी जा जुमिला आहिनि साईं जन चवनि पिया त आज़ादारी सैयद शुहदा असां जे लाइ इहे आहे जीअं मच्छी जे लाइ पाणी खां बग़ैर मच्छी न ज़िंदा रहंदी असां आज़ादारी खां बग़ैर न रहंदासीं असांजी हयात आज़ादारी आहे आज़ादारी सैयद शुहदा के भले धमाका करन बम फाड़न मिसाइल हणन रॉकेट हणन हिनन के खबर ना है छो त ही मनीदा पंहिंजे मुर्दन पीरन के असां जा पीर जिंदा मां चवंदो हां दुनिया में को एड़ो पीर ठाहे दुनिया में एड़ो पीर बोल जेको कब्र ताई न हलई कब्र जे अंदर भी हलई कब्र जे अंदर भी हले ओ कब्र जे बाहिरां त हर को भी हंदो सजण भी हंदो दुश्मन भी खबर तॾहिं पवंदी जेको कब्र में मदद करे तवजो आहे आज़ादारी सैयद शुहदा जे दुश्मनन के दावा तवजो आहे मीसम में तुम्हार के मौला जॾहिं चयो त मीसम मुंहिंजे इश्क में तोखे फाही ॾींदा फाही ॾींदा ही घणो अथई मौला कॾहिं जॾहिं वॾो थिए हाणे हुजे हा भॼण जो मुरीद त भॼी वञे हा हुयो जो करार जो मुरीद फरार जा राब्तो ई न हस बीठो रहियो चवंदो रहियो कॾहिं वॾी थींदी इश्क़ अली में मूंखे बि इश्क़ अली में मूंखे बि फाही ईंदी कॾहिं वॾी थींदी अली जी इज़त जो कसम जॾहिं मौला जो हुयो मोहे बि ॾींदो पाणी हो ॾींदो पाणी हो जॾहिं वॾी थी हुन चयो त छा थो चवीं तूं हिन जे बारे में चई मूंखे पंहिंजे मौला चयो आहे पहिरियों ज़ुबान कटींदई चई अॼु अली माज़ल्ला अॼु अली जे कौल खे कूड़ो था कयूं ज़ुबान कीअं कटींदई चई अली चयो आहे अली उहो इमाम आहे जेको वजूद में हुजे न चवे त ठीक थी पवंदो मुंहिंजे इमाम चयो सलात पढ़ो मोहम्मद मुझे इमाम चयो ठीक थींदो पानी ॾिनई वॾी थी हाणे चई सभिनी खे गॾु कर हाणे हुन चयो हिन खे पहिरियां क़त्ल कयो हुन चयो न क़त्ल न कंदे ज़ुबान कटी दे अली जी इज़त जो कसम जमल चई ज़ुबान कटी दे चई आहे कोई अॼु माज़ल्ला अली जे कौल खे कूड़ो करे हिकिड़ो आयो खंजर खणी हिन मीस में तुम्हार फज़ीलत अली जी तख्त-ए-दाद ते अहिड़ी पढ़ी जो सॼी फौज में बगावत शुरू थी वई अली जी इज़त जो कसम जमल बगावत शुरू थी न हू पुछण वारा पुछन था ही तारीफ़ त अली जी थो करे हाणे ही छा थो चए ही ज़ालिम चवनि था आहे कोई जेको हिन जी ज़ुबान खे कटे जंहिंमहिल ज़ुबान जे क़रीब खंजर अचण लॻो न अली जी इज़त जो कसम में सब मुस्कुराए चए थो बसि हया नथो अचे अली जे कौल ते शक पिया कयो मां मञींदो उन अली खे जेका शइ वजूद में न हुजे पर थी त थी पवे थी पवे असांखे बि ख़बर आहे ज़िंदगी मौत हर कंहिंखे प्यारी आहे हर को चवंदो त मां ज़िंदगी गुज़ारिया लेकिन वाहिद हुसैन जो आज़ादार आहे न ड्रिजंदो धमाकनि खां न ड्रिजंदो बमनि खां तव्हां ॾिसो राति कल्ह पारा चढ़
ही खून हुसैनी आ क़यामत ताईं न रुकंदो मौत हर के हर को लवाईंदो मौत जो असां के मौत को भो न थींदो सबब हिन हिकु सबब इहो त असां जॾहिं मजलिस हुसैन में वयासे अज़ादारी हुसैन में वयासे अली जी इज्जत जो कसम अल्लाह महदी जो जुमलो जेको भी अज़ादारी सैयद शुहदा में वेंदो न जॾहिं सही सलामत वापस ईंदो उन जा अज़ीज़ इस्तक़बाल कंदा आहिनि जॾहिं दुनिया छॾे वेंदो हुसैन जी अम्मा इस्तक़बाल कंदी हुसैन जी अम्मा इस्तक़बाल कंदी अञा मां ॿियो जुमलो चवां मुंहिंजो साईं अची वियो आहे तवजो कजो हुसैन जी अम्मा इस्तक़बाल कंदी तवजो मजलिस हुसैन भी करबला कल बुधाए मजलिस हुसैन करबला इमाम हुसैन की मजलिस करबला जमाने वाला ताना था दिन पया तो मजलिस में छातो मिलई मजलिस में छातो मिलई मां उन के दसन चाया तो हुसैन की आजादारी सैयद शुहदा में ही इज्तिमा जने घणा थियन था न यो इज्तिमा बुधाए तो पयो तो हुसैन कुछ न कुछ वादा करे तो यानी मारण वाला मरी वया हुसैनी अज भी जिंदा पारा चनार जे आजादारी करे जमाने के बुधायो ओ जमाने वालो तहां मारण वाला हो तहां मरी विंदो असा हुसैन जा आजादार हूं अज भी जिंदा सुभाणे भी जिंदा मजलिस में शहीद थिया से अगर जिंदा से नजफ में अली की जियारत कदा से मरी विया से कब्र में अली की जियारत कदा दुनिया सुना तो न अहल बैत अलैहि सलाम के अगर सुनाने हा बिस्मिल्लाह जवान से तो कुछ तो पढ़ो सलात पढ़ो मोहम्मद अली बैत अल्लाह तवज्जो है आजादारी सैयद शुहदा हे तडो आम तडो ना है आम तब ना है मां रिवायत जो जिम्मेदार है रिवायत का जुमला है जडे भी को मोमिन बानी मजलिस तदो विछाइंदो न उन गिल्म में एक हथ मोमिन जो हुंदो आ बे हथ जनाब ज़हरा जो हुंदो आ आयतुल्लाह मिसबाह यज़दी के बारन दावत दिनी मजलिस दी साईं मजलिस हुसैन आ अचो साईं जन बोता मजलिस पढ़ियो मुख्तसर कया थो पोता मजलिस पढ़ी जेमल लथा उन्हन सबील पियण खां बाद साईं थोड़ो पी तो कुछ जमीन ते हारे पियण खां बाद वया घर आरामी हा का नूरानी हस्ती पहुती जले नूरानी हस्ती पहुती चई ऐ मिसबाह यज़दी हे जेका सबील हारे जमीन ते एक आम सबील त नाहे ते बीबी ता दस्यो हिन सबील जी फजीलत छा है बुधायो तो फजीलत छा है साईं जन चवन था बीबी फजीलत छा है बीबी जी आवाज से मिसबाह यज़दी तो के खबर ना ही सबील आम सबील न हुई न सबील के मां ज़हरा पंहिंजे हथ में सठायो मुझे हुसैन के रोइण वारा जो ईंदा न मुझे हुसैन जा आजादार ईंदा उहे आजादार इन सबील इमाम हुसैन ईंदा इन इमाम हुसैन जे तडे जो छो त मजलिस इमाम हुसैन में अचो था न छड़ो ता ना अहल बैत अलैहि सलाम ईंदा थो तडे मासूमीन का के पुछा कई बोला मजलिस न करे सगो को अमल बुधायो बोला जन फरमाइन था तो गाल बुध हिकड़ो पड़ी हिकड़ो बुधे उठण वारो बिनो दी न नठन बारड़न के विहारे डाले हुसैन जी मुसीबत के बयान कर अल्लाह मजलिस हुसैन जो सवाल आज का तकिए बाजे जन चवन था तो मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला है मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला है इन मजलिस में अचो तो करबला समझी दा कयो जे करबला जा आदाब समझो था ये मजलिस हुसैन से आदाब था अजरकुम अल्लाह अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन मजलिस में मौला सैयद सज्जाद भी दो जनाब सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा अजरकुम अल्लाह के बेगम वाली एक मोमिना है उन मोमिना के
उनजे शोहर चमाट कंहिं ॻाल्हि ते चमाट मौना सॼी रात करे पियो सॼी रात जॾहिं रुनी न सुबुह ते शोहर पुछे तो छा भला चमाट वारी जाइ ते अञा दर्द थई चई मूंखे दर्द ना है बस दुख इन ॻाल्हि जो तो थे जंहिंमहिल तूं मूंखे मारे पे मुंहिंजा नंढड़ा बच्चा मूंखे ॾिसण पिया अजरकुम अल्लाह अल्लाह के बेगम में न रोवारे सदा गिरिया बुलंद थी हुई अजरकुम अल्लाह आजादारा ने मजलूम करबला चई सॼी रात मुंहिंजे नंढड़नि ने आराम न कयो तूं मारियो हू ॾिसंदा रहिया आहिनि रोइण वारो मासूम फरमाईंदा करबला ऐं मदीने में फर्क भी हुई आहे जॾहिं मदीने में ऐं करबला जो फर्क ई हुआ करबला में माउनि जे अॻियां पुटनि खे मारियो वियो मदीने में पुटनि जे अॻियां माउ खे मारियो वियो शेख अब्दे ज़हरा काबी लिखियो इमाम हसन मुज्तबा हिक घिटी खाने वेंदा हा इमाम हसन मुज्तबा हिक घिटी खाने वेंदा हा रोइण वारो मां तमहीद में जुमलो चयो न त माउ खे ॿारनि जे अॻियां मारियो वियो आज़ादारा ने मज़लूम करबला शेख अब्दे ज़हरा काबी चए थो मां लिखियो पहिरियों मक़तल नगारा उन लिखियो त इमाम हसन मुज्तबा जवानी में उन घिटी खां न गुज़रंदा हा पुछण वारे पुछा कयसि मौला हूअ घिटी त वेझो आहे हीअ घिटी परे आहे हेॾो परे को हलो था वेझो